नाज़रीन, भारतीय रियासत गुजरात के शहर राजकोट में गेमिंग ज़ोन में बाहि लगी वही 27 माण्हू सड़ी फौत थी विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। फौतियुनि में 9 ॿारड़ा बि शामिल आहिनि। केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां कुझु जी हालत ॻणती जोगी आहे। फौतगियुनि में वाध जो ख़दशो आहे। पुलिस जो चवणु आहे गेमिंग ज़ोन जे मालिक समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। भारतीय रियासत गुजरात जे शहर राजकोट में गेमिंग ज़ोन में बाहि लगी वई 27 माण्हू सड़ी फौत थी विया। फौतियुनि में 9 ॿारड़ा बि शामिल। केतिराई माण्हू ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि मां कुझु जी हालत ॻणती जोगी आहे। फौतगियुनि में वाध जो ख़दशो आहे। पुलिस गेमिंग ज़ोन जे मालिक समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। भारतीय रियासत गुजरात जे शहर राजकोट में गेमिंग ज़ोन में बाहि लगी वई 27 माण्हू सड़ी फौत थी विया। बिल्कुल नाज़रीन, भारतीय रियासत गुजरात के शहर राजकोट में गेमिंग ज़ोन में बाहि लगी वही आहे। 27 माण्हू सड़ी फौत थी विया आहिनि। फौतुनि में 9 ॿारड़ा भी शामिल आहिनि, जॾहिं त केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां कुझु जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। फौतगियुनि में वाध जो ख़दशो भी आहे, जॾहिं त गेमिंग ज़ोन जे मालिक समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। भारतीय रियासत गुजरात के शहर राजकोट में गेमिंग ज़ोन में बाहि लगी वही आहे। 27 माण्हू सड़ी फौत थी विया आहिनि। फौतुनि में 9 ॿारड़ा भी शामिल आहिनि। केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां कुझु जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जॾहिं त फौतगियुनि में वाध जो ख़दशो भी आहे। पुलिस मूजिबि गेमिंग ज़ोन जे मालिक समेत 9 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।